अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, न्यू सैदाबाद में अटे जे हथरादू बहिरान ख़िलाफ़ पीटीआई जे कारकुननि पारां इलामती बुख हड़ताल कई वई आहे। उन हवाले सां न्यू सैदाबाद मां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो तालका रिपोर्टर महबूब अली काका। जी महबूब अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, न्यू सैदाबाद में अटे जे हथरादू बहिरान ख़िलाफ़ पीटीआई जे कारकुननि पारां इलामती बुख हड़ताल कई वई आहे। अॻुवाणनि सैयद ज़मा शाह, उस्ताद लकियारी, अब्दुल कोरी, अहमद अली रिंद ऐं सुहेल अहमद मेमण ऐं ॿियनि पारां खुराखाते मटियारी जे अमलदारनि ख़िलाफ़ न्यू सैदाबाद तेलका प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि इलामती बुख हड़ताल कई वई आहे। उन मौक़े ते पीटीआई अॻुवाणनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त डीएफसी मटियारी, एहसानुल्ला कोरी, फुड गोदाम हाला जे इंचार्ज मोहम्मद ख़ान मक्सी ऐं फुड गोदाम न्यू सैदाबाद एट भले ॾिनू काका तरफ़ां करप्शन ऐं अकरबा परवरीअ जे नतीजे में न्यू सैदाबाद में कणिक जे अटे जो हथरादू बहिरान पैदा कयो वियो आहे। हिननि डिप्टी कमिश्नर मटियारी जावेद ज़फ़र शाह जे कमज़ोर इंतिज़ामी सलाहियत सबबि आम शहरी कणिक जे अटे लाइ परेशान आहिनि। ग़रीबोरियत 2 वेला त परे रहिया पर हिक वेले मानी गबे लाइ तड़पी रहिया आहिनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त अटे जा अघ सस्ता करे अवाम मां बेचैनी दूर कई वञे, जे न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जी वॾी महिरबानी महबूब अली काका तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, सर्वेच न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। असां सां गॾु रहो, ॾिसंदा रहो सर्वेच न्यूज़।